भली ॾाढी अब्दुल हफ़ीज़ फ़क़ीर तबियत जो को अल्लाह वारो चइबो तक़रीबन सॼी सिंध जा इको मास्टर हिते हाज़िर आहिनि। तक़रीबन जेके शहदादपुर महफ़िल ते वेंदो आहे दोस्त साम्हूं वेठो आहे सकरण जा मिलिया आहिनि, वारह जा मिलिया आहिनि, डोकरी जा मिलिया आहिनि, दादूअ जा तक़रीबन इको साउंड वारा मां सम्झां थो अध ते उहे आहिनि, अध ते सेवण जा माण्हू आहिनि। सदर आहे सभिनी जो अल्लाह साईं। ऐं भला इको मास्टर तमामु बहितरीन उनजी सेटिंग ऐं जो सिस्टम हूंदो आहे। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दोस्तो अवां खुश नसीब आहियो जेके लाल साईं जे नगरी में रहो था। यकीन ॼाणो जॾहिं बि असांजो सेवण शरीफ़ में अचणो थींदो आहे लिंग ॾकंदा आहिनि। ये उहा धरती आहे जंहिं ते महबूब जो बचड़ो मौला हुसैन जो बचड़ो आरामी आहे। यकीन ॼाणो ही अदब जो शाइर आहे असांजे लाइ जेके ॿाहिरां चऊं था त हिकु त ख़ामोश में रहंदा आहियूं जंहिंमहिल मालिकनि जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं, ऐं ॿियो इहो रुॻो डपु हूंदो आहे त को अहिड़ी का बेअदबी न थी पए जंहिं ते को मालिक नाराज़ थी पवनि। अल्लाह साईं तव्हांखे असांखे सभिनी खे अदब ॾींदो। हिन नगरीअ में वेहण वारा तव्हां ख़ुशि नसीब आहियो। करीम रब तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। हर साल जीअं अब्दुल हफ़ीज़ पंहिंजी जीजल अम्मा खे यादि कंदो आहे। मां को आलिम न आहियां पर आलिमनि जी जूं ॻाल्हियूं बयान ॿुधंदा आहियूं त हिकिड़ो मुस्तफ़ा करीमनि वटि हिकिड़ो माण्हू वियो, मुंहिंजा साईं मां ग़रीब आहियां मुंहिंजे लाइ दुआ घुरो। महबूबन करीमन फरमायसि अबू अम्मा ज़िंदह? फरमाई न। पाण करीमन फरमायसि उन्हनि खे ख़त्मा ॾियार तो अमीर थी वेंदी। सुभान अल्लाह। सो असांजी दुआ अथसि दिलि वारो ऐं सखी मर्दा हर साल जीअं पंहिंजी जीजल अमड़ खे यादि कंदो आहे। इश्क़ ऐं मुहब्बत सां दिलि जे हुज़ूर सां आका इनामदार आंदर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक जो नज़रानो सभु भलारा गजी पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मुस्तफ़ा जो फरमाना जेको नहीं मानो मुते सलात पढ़ंदो आहे मां उन ॾे निहारींदो आहियां। सुभान अल्लाह। पोइ अचो नी त सभु ॾाढिया ॾाढिया पढ़ूं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। में हसरत या हिकड़ी पढ़ंदे नाते नबी वञे उमिर मुंहिंजी गुज़री। इश्क़ ऐं मोहब्बत सां सभु भलारा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मिठेड़ा अल्लाह कया तुझी सारा दिन पहे जो हबीब खुलियो असां जो नसीब दिन पहे जो हबीब खुलियो असां जो नसीब। मुझा मिठेड़ा अल्लाह कया तुझे सारा दिन पहे जो हबीब खुलियो असां जो नसीब दिन पहे जो हबीब खुलियो असां जो नसीब। मुझा मिठेड़ा अल्लाह कया तुझे सारा दिन पहे जो हबीब खुलियो असां जो नसीब दिन पहे जो हबीब खुलियो असां जो नसीब। रंग लगी व्या रहबर आए ओ दर्द खत्म क्या दिल पर आए
है रंग लगी या रहबर आए ओ दर्द खत्म था दिल पर आए करम जी निगाह कया तुझे सारा है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब मुझा मिठेड़ा अल्लाह कया तुझे सारा है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब जहड़ो तू तहड़ो सजण थई करम नवाज़ी केॾी कए थई है जड़ो तो तेड़ो सजण सखी थई ओ करम नवाज़ी केॾी तकई थई दिनुई शाफी शहनशाह कया तुझे सारा दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब मुझा मिठेड़ा अल्लाह कया तुझी सारा है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब आदन मतो वजो अर्ज थई मौला कजा असां जा सब कम सौला है दादन मतो वजो अर्ज थई मौला ओ कजा असां जा सब कम सौला मुझा बारी बादशाह कया तुझे सारा है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब मुझा मिठेड़ा अल्लाह कया तुझे सारा है दिन पहे जो हबीब खुलो असा जो नसीब सुभान